नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾेरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾेरकी पुलिस ऐं रेती पुलिस जे नौजवान हुसैन बख़्श मेहर खे खंभण जी कोशिश इलाइक़े वासियुनि जे पहुचण ते पुलिस फरार। हुसैन बख़्श ॿुधायो त ॾेरकी खां घर तरफ़ अची रहियो हो त पुलिस जूं मोबाइलूं ओचितियूं पोयां लॻी वियूं, जंहिं करे बीह रहियसि। बाद में पुलिस वारनि अची गाॾी जी चाबी ऐं सुञाणप कार्ड फुर कयो आहे। दाहूं कंदो रहियसि पर मूंखे दॿाईंदा रहिया त तोखे हाफ फ्राई कंदासीं। जंहिंखां पोइ ॻोठाण अची पहुता त जिन मूंखे बचाए वरितो आहे। हिननि ॿुधायो त शरीफ़ माण्हू आहियां, कंहिं क़िस्म जो केस वग़ैरह कोन्हे, माड़ी गैस कंपनी जो मुलाज़िम आहियां। पुलिस कुछ बाअसर जे चए ते फुल फ्राई करण जी कोशिश में हिन SSP खां मुतालबो कयो त साण इंसाफ़ कयो वञे। अमजद नालो छा मसलो आहे अमजद भाई? एतिरियूं एमरजेंसी में तव्हांजूं ॿ मोबाइलूं तव्हांजूं हिनजे पोयां अचनि पियूं। जी दोस्तो, ही आहे पंहिंजो रेती पुलिस जेकी साईं जे पोयां ॿ मोबाइलनि में अचनि पियूं, जेके घंटे ॿिनि मोबाइलनि में पुलिस पहुती आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।